सर्टिफिकेट ॾियण वारा, लिफाफनि ते खपण वारो, माफ़ कजो वॾेरनि जा बूट पॉलिश करण वारो, बाज़ारनि खाननि नवाबनि सरदारनि जे टुकरनि ते पलजण वारो। तव्हां मूंखे सिंध जे वफ़ादारी ऐं सिंध जे ग़द्दारी जो सर्टिफिकेट ॾींदव? तारीख़ लिखे पई, तारीख़ ख़ालिद महमूद खे बि सिंध जो वफ़ादार लिखियो आहे, तारीख़ राशिद महमूद खे बि सिंध जो वफ़ादार लिखंदी। 110 115 MP सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जा मान आहिनि विहारिया। लारकाने में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, नवाब शाह में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, लियारी कराची में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, शहदाद कोट में ज़रदारी जे नुमाइंदनि जो मुक़ाबिलो मां कयो, घाटकीअ में, कश्मीर में, जैशबाबाद में ज़रदारी जे नुमाइंदनि जो मुक़ाबिलो मां कयो। मूंखे तव्हां क़बूल न कयो, मुंहिंजे भाउ खे तव्हां क़बूल न कयो, मुंहिंजे नुमाइंदनि खे तव्हां क़बूल न कयो। तव्हां वॾेरनि भौतारनि खाननि नवाबनि खे असेंबली में मोकिलियो। हाणे सवाल था कयो त फज़लुर रहमान ज़रदारी सां गॾु छो वेठो आहे? तव्हां न मोकिलियो आहे 56 महीने मुझे कायद के ज़रदारी सां गॾु वेहण जी ज़रूरत न हुई, तव्हां मोकिलियो आहे, तव्हां नुमाइंदा ॾिना आहिनि। हाणे असेंबली में इहे ई नुमाइंदा तव्हांजा हिननि सां वेहणो थो पए, छा कयो? तव्हां न मोकिलियो त न वेहंदासीं, तव्हां न मोकिलियो हिननि जा नुमाइंदा न वेहंदासीं, न ॻाल्हाईंदासीं। वॾेरनि खे मोकिलियो तव्हां, भौतारनि खे मोकिलियो तव्हां, सरदारनि खे वोट ॾियो तव्हां, वरी कसूरवार ॻोल्हण फज़लुर रहमान त ज़रदारी सां छो वेठो आहे? तव्हां सिंध मां न खटरायो हिनखे, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे ज़रदारी सां वेहण जी? खटरायो तव्हां, सवाल मां ॾियां, जवाब मां ॾियां। अॼु बि जेकॾहिं ज़रदारी जहिड़ा मुंहिंजे क़ाइद जो हियां पोइ फाटे, अॼु बि सिंध जे 30 ज़िलनि मां 14 ज़िलनि में इलेक्शन पई थिए, 14 में 16 रहियल आहिनि, 14 ज़िलनि में पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में 28,000 उम्मीदवार इन्हनि वॾेरनि भौतारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि ऐं उन्हनि जे पाठनि जे मुक़ाबले में के बीहारिया आहिनि त उन जमात जो नालो जमियत उलमा इस्लाम आहे। मां इन्हनि ज़रदारी जे पाठनि जे मुक़ाबले में जमियत उलमा इस्लाम जा मलंग मैदान ते बीहारिया आहिनि।